Kai Banki Karai Iu Alama pada khaybar jemi'al mipal bota Marhab juru Kad alimat khaybar anni Ibirajah anni marhab Ke arbali jalaya Anni murahab Illallah Masuliya marhab Pusai lehima marhab Sunyari kubra Tamattu ke sunyari di mukhi zamud kiriya Mukhi sunyari ko ma ke raya Hai Lagata tha wo Jab mara To khaybar To veda tha Bari asyaya Ke tu lagata tha wo Jab mara To khaybar To veda tha Hukum karta Tha dariya ko To rasta Chor veda tha Saya dizia aku lihat berjuang lagi Italia mana saya itu pun lihat tu banyak और वार करो मौला अली वार गुसायो saya फरमाए तेरा झंझा अली को बचे आता था जब अली वही कारेजार में दुश्मन को भेजता था वो चुर किनार में मरहब के सर को फाड़ा खैबर को यूं उखड़ा अल्लाह ने रख दी कुव्वत दुल सवार में ये रिवायत में ये जो तलवार है betul-betul patel rusuh tलवार है अल्लाह अकबर ये जज्ब मुसलमान फलस्तीन जुल्म हुई नकला मेरा दौर मुसलमान जहां अखिल में रुकर पंजा मुसलमान जाकर पर खैर दली में अंग्रेजों से बोया अमेरिका के चमचागिरी से बोया दुआ करो अल्लाह मुजाहिद पैदा करे जो इस्राइली अमेरिका के ताल के पते करे सही दुनिया में अल्लाह अकबर जा अय्या रसूलुल्लाह जाना लड़ाई दिखाए अली शेख अल्लाह अकबर जो करो तो कट जियो दम कट जियो जिस्म कट जियो कंदरा दुनिया घोड़े पे हो हाय कर जी सब जो लगिया और घोड़े जाब मौला अली का तकरे अल्लाह अकबर जाना हलाई दिखाया अरे मरब जो जान जो मोरो तो बड़ा ये बीच गया तलवार बस जी जो लगे मौला अली जो बड़े थे है नहीं कान खैबर के किले पे पहुंचा मैं जब यहूद जो किलवा वो जो दर बंदा चालीर मन कर और बरके कर पर मौला अली के मोहम्मद ए तो तफैज जो एक सत्य में चालीर मन वाले दरवाजे की उछली खाया अली असानी चलो अली चलो अलिया ए उलमा में शराब पी को अली जो शान पर बंद पी को अली जो शान पर चार सजा सुनता अली जो शान पर सुनियो खुदा की इज्जत जो कसम सही जिंदगी ऐसा है पाकिर जाना बिना वो जीना में जैसे कि शराब बंद जाती हले तकलीर हले असी जवान तेरी नस्ल पाक में हले बच्चा नूर का अरे तसी जो मूल्य तालब जो है नेक ते तकलीर ते है सुन्नियों के आलिम अहमद रजा बरेली बड़ा अच्छा शेर था
है बड़ा अच्छा है ताकि टोटल शायर के चलेगा कम फरेपुर मोरो शाहपुर ईरान नगरान टोटल शायर जो कत्ते न जो बाकी है आलम से बताए जो जैसे तेरी नस्ल ये पाक में है बच्चा बच्चा नूर का आका तू है ऐ नूर तेरा सब घराना नूर का है मौला अली अलिया और फरमाए तेरे था हदीस है फरमाए मा तुरीदून मिन अली के बारे में ज्यादा जो चक्कर थे अली के बारे में ज्यादा जो भाई दो चक्कर अली के बारे में ज्यादा जो सब चुपे हुए था फरमाए वह वली जो कुल मोमिन हर मोमिन जो अली वलिया रमजान मुबारक के महीने में के रात में 17 तारीख उनका पहला एक शख्स अब्दुर्रहमान इब्ने मुलजिम हजरत अली से महबत जी दावा कर एक बड़े पर नमाज पढ़ी और अब्दुर्रहमान ने बिहारी जो तुम जो कातिल है इसे मांगी जो कातिल बात आशिक है हाँ कहीं आशिक नहीं खराब थी यार आशिक दीवाना खुदा दिल चासी अली सही दिल सरफा पर गई कोई भी कई बार जरूरी है पर कई मुकातिला जिसे न करिया मान शमहा सही ना चीज़ सकी पर हाँ अल मदीना कोई इल्म अली बाबरा माँ इल्म शहर अली ने जो तला मुझे खबर है जिसे मेहरबानी करो इल्म जो वो हमारी भी औरत की आशिक थी जो निकाह के संभाल हुआ बिना जो अखूर उहेगी पार जैसा बसे प्रिय के दे दे की निहार सजन सारा भरूर सही ताज महल के संत के बारे में सुल्तान बाहू जो बताया मैं सुल्तान तो जेब जरा है मदीने जो साई सामने जी तो मुख्य अख लहजन ये मुझे वार जितना वार निकल था इनके पंजाब की में जबल मन ये न्यू का है इनमें लख क्यों चल जो आए तन मेरा चशे
दुनिया नबी से कहेगा मां में मर्द यंजुर इला अबे वजहतिर जेकर को औलाद पर जे दीने मां दे ये प्यार में इससे सही की नजर से सच्चे में उनके मकबूल हज जो सवाब मां जो इलवाए तभी नेक हुजे न दी नमाजी हुजे न दी रोजेदार हुजे न दी ताजुदार हुजे न अरे दी नाई कुल्ला दी बेनमाजी यार पर सरकार का चरण हिकड़ो दफो पी के से मकबूल हज जो सवाब मां जो साहब हुजे उन जा हबीब है राजे 100 फेरा से सही अल्लाह अल्लाह 100 हज जो सवाब अरे मां जो ये पी के से तो 100 हज जो सवाब पर गमटवारो किरोड़े पीर के मोहम्मद के नाले पर कुर्बान है अगर उन जा दीवार करे तो खुदा जो इनायत दुनिया वालों की दुनिया को दी हो या ताकी अरे हैदरी या अली पीर उलमाए अहले सुन्नत जिंदाबाद अब्दुर्रहमान इब्ने मुलजिम औरत ते आशिक थी पियो से मोहम्मद राशिद रोजी दरी फरमाई दो तमारा शीह जो तेरो ॾिसो त एतिरो न तुझो पर जे न नज़ारा जो तेरो ॾिसो त फटी जान छॾाईंदो अर्श ते पैर हुजे वॾी मंज़िल जो साहिब हूंदो औरत हिकिड़े भट में ॻाईंदसि हिन औरत ते विलाह कई माईअ खे जी निकाह कर चौथी निकाह कर कयमि पर एतिरो जो मुंहिंजो दीवानो आहे मूंखे महर में हिकिड़ी शइ खपे कहिड़ी अली मुर्तज़ा जो सिर आणे ॾे अली जो सिर मूंखे खपे जे थो मां राज़ी रहां बिना तो पिया पसी पीर खजल खीर जकियो दुनिया कर दीन विजाए विलातिया रमजान जो महीनो मौला अली पंहिंजे हवेली खां नमाज नमाज चवंदो पियो अचे असीं घर में हुकदार पर पिट में हकदार पर नमाज खां बेज़ार इहो अली जी हुकदारी आहे छा अली जो हुकदार हुजे अली सां हुजे इमाम कल रिवायत में त पर मेहराब मस्जिद में हा कल में त नमाज में हा भक्त हुई अली से रण मिटी पर फुस्त बिरब्बिल काबा मां कामयाब थियुसि ऐं अलाह रहम करे जेकॾहिं के असां जे कमज़ोर खे धकु लॻे रहियो कयो अरे डॉक्टर खे खणी कयो ओ वारो कयो ऐं मां मरां थो पर अली आहे शहादत को मिलणो नाहे पर कामयाब थियुसि मौला अली खे खणे हवेली ते आया उन कातिल खे पकड़ियो हिकिड़े खातम हज़रत अली खे शरबत ठाहे पेश कयो पर फरमायो इन खे ॾियो हाय विलायत यादि आहे पर इन खे ॾियो असांजे रोज़िया जे कुत्तो बेहयानी कुत्तो कमीनो कंहिंजा जो शर्म कोन्हे कि बोली में बंदि न हुजे पर इन खे ॾियो इन खे प्यारो अब्दुर्रहमान जो मालिक मता ज़हर विझी ॾिनो हुजे साईं फरमायो अॼु जे शरबत पी हा तुंहिंजो खून माफ़ कई हा ऐं माफ़ त कई हा पर क़यामत जे ॾिहाड़े मिठे मोहम्मद खां रोज़े कोसर वठी प्यारा हा तोखे हू चवने तूं मचो विलायत यादि है फरमाए तूं हू चवनी तूं मचो जो करे खता सो खाए बाद में पाए वो पीने वालों की रती मुख्य पंज गायूं ॾिन मां 10 ॾींदो सांस इहा कहिड़ी विलायत आहे
मुखे हिकिड़ो धक्को ॾिनो मां पंत रखणा उता पर अली फरमायो न पहिरियों शर्बत ॾियोसि शर्बत पियारियोसि हाय पोइ मां छो चवां चवां त साडा मुश्किल कुशा है अली जंहिंमें दरतों ते बणंदे वली शाही ना जो आलू तुझे ध्यान रखना जो है अली को काते में जाओ शाही ना तुझे तो काते में मिला देता ऐ शायर लिया गाल दी जे तो सोना काते दे विच है ए गाया मौला अली को शान मौला बताया तुझे तईब अली के मनोगा तो शान चोगा मजवा साकू ऐतर तो खैरे मिली पकड़ी तुझे बेहतर तो पेपर में वली हिकिड़ो माना फितनो आहे उहो चवनि था त बाबा अली नबी साईं साहब खां ॻोठियो साहब बि अलीअ सां ॻोठिया पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो दुख थो थिए तव्हां पंहिंजनि खे थो ॿुधायां त घणा माण्हू चवंदा आहिनि ऐं हिकिड़े माण्हू त मूंखे चयो जैसे मेरे साहब तारा बनाना जो साहब जो शान था करो साहब मेरा शान तो बुधायो था कि जेके जुल्म कयो उन्हें तो बुधायो न माण्हू खे वैसे केड़ा भला जुल्म कया जरा तारीख़ तो बोले आहे न तारीख़ के ताईं लिखायो न तारीख़ में वॾा जुल्म केड़ा साईं जैसे नबी साईं जी न्याणी और जे घर जे दर के पाइनो ॾिनो दर जे हेठां न्याणी अची वई मां जो सुणा सुनन जे हिकिड़े बि किताब में कोन्हे ॿिनि किताबनि में आहे पर ॿई रिवायतूं ज़ईफ़ इहो शीर जो हिकिड़ो मौलवी हसन अलहयारी नेठ ते आहे हिकिड़े देवबती सां बहस पियो करे उनखे रिवायत ॾेखारी त ॾिस हज़रत उमर खणी वियो ॿार मां चयो त इनखे एतिरी बि ख़बर कान्हे देवबंदीअ खे त इन रिवायत में हिकिड़ो रावी आहे जेको कूड़ो आहे अदा असीं कूड़े जी ॻाल्हि मञूं या सचे जी ॿाहिरि सुणंदा पूरी जी ॻाल्हि वॾी सची जी पूरी रिवायत आहे ज़ईफ़ आहे तव्हां पंहिंजे किताब में लिखा त कई जवाब ॾियो असांजी ॿिनि किताबनि में रिवायत आहे हिकिड़ो मुसन्नफ़ इब्न अबी शैबानी जेका रिवायत सही कान्हे ॿी अल-मुस्तदरक साहब में जेका रिवायत पूरी आहे ज़ईफ़ आहे ऐं नंबर ॿी ॻाल्हि अक़ुल बि ईअं थो चवे त इहा ॻाल्हि ग़लति आहे जे कीअं मां जॾहिं कहिड़ो हो जे मां भलो चयो मां तो भलो चयो शादी कई गई है क्या शादी की तुम ज़ाल तुझी बेची हुई ॿार केरु अचे तुंहिंजे ज़ाल खे पकड़े वेहे घर खे पाले ज़ाल तर हेठां अची वञी बर्दाश्त करे भलो चयो बंदूक हणसि मारियसि मां चयो तूं भलो चयो तोखे तुंहिंजी मुल्क ते ग़ैरत आहे अरे तूं पाण खे ग़ैरत थी चवे मौला अलीअ जे नाले सां चवे त अलीअ खे एतिरी बि ग़ैरत न हुई कान हुई असीं पिया चऊं अली त ओ शहंशाह बादशाह अरे अली जे दर ते असांजे कुतनि खे ग़ैरत जा सज़ा मिलिया है अली अली कूड़ अहिड़ा हुजे के पेर हुजनि सईदा एतिरी निभरती कान हुई जो केरु दर खे बारे अॼु बि सईदा जो शान न हुआ जॾहिं क़यामत में महशर जे मैदान में ईंदी अल्लाह चवंदो ओ महशर वारो कंध हेठि कयो अखियूं हेठि कयो अॼु मुस्तफ़ा जी न्याणी पर्देदार ख़ातून जन्नत में वञण जे लाइ तयार जय या सैयदा या तय्यबा अम्मा के सलाम पढ़ो बस को छड़िया या सैयदा या तय्यबा वॾाई था कयो हाणे अहिड़ा दरबार वॾाई वारी जारी कनि या सैयदा या तय्यबा पढ़ो या सैयदा या तय्यबा तुम ज़ाहिरा तो दे सलाम हसनैन जी जन अमा तू ताहिरा तो दे हसनैन जी तकलीफ जी तोखे खबर सारी हुई पर तू सब्र क्यों हवा
मुसाफिरा तो ते सलाम गमर वारो बहु साई जेही अम्मा साई वेठी हुई ने पुठी के अम्मा अमी हुई की नबी से वेठो आजा हले जा अंदाज साई जे लाए मुस्कुराए पंहिंजे मदीने जो साईं पे मुस्कुराए ॻाल्हाए ॼण मदीने जो सकेर ते नबी से कन में चुस अम्मा रोई दिलो वरी कन में ॻाल्हायो खिली ॾिने अम्मा आयशा चयो फातिमा जी अम्मा साईं तोखे छा पियो चयो जी बस छॾे ॾियो सोने जो ज़ाहिरी बुरको मटायो त अम्मा खे त मां पुछूं फातिमा तोखे मुंहुं में छा चयो जो तो रुनो वरी खिली ती मूंखे मुंहुं में चयो अम्मा हाणे मां वञण वारो आहियां पैगाम पहुचायो पर असीं बेक़दर हो मुस्लमानो असां क़दर न कयो पहिरीं साल पैगाम ॾिनई कॾहिं ॾंद मुबारक शहीद थिया तव्हां ओद जबल ते वञो साईं दरियाओ गार हाणे खोलियो अथसि बादशाह मोहम्मद बिन सलमान जे गार में पाण वञी वेठा आहिनि रत मुबारक पंहिंजे दिल मुबारक माना इल्मी नाहे तो खुदा जिब्रील खे मोकिले चयो जिब्रील ज़मीन ते कतो न करे ज़मीन ते कतो न करे एतिरी तकलीफ़ मुस्तफा ॾिठी खुदा खां पनाह घुरो अम्मा ख़ातून खे पाण मूंखे फर्क हेॾे हथ हेॾे हेॾे अमूल न हेॾे जी मुंहिंजा बाबा पनो ते कर मां वेंदुमि मूंखां पोइ जल्दी छा कयां एतिरी ताकली अम्मा खातून जन्नत जो हिन महीने में मिसाल आहे ग़रीबनि जो ज़िक्र अॼु त साईं जे थई ताज मोहम्मद तव्हांखे ॿुधायो न त जमहूर आलम चवंदा आहिनि 17 रमज़ानी लैलतुल क़द्र आहे पोइ अम्मा आयशा पुछो नबी से खां साईं माना जे लैलतुल क़द्र मिली वञे छा कयूं हुन में फरमायो हीअ दुआ पढ़ो तव्हां बि जेकॾहिं यादि करे छॾियो त बहितर आहे हीअ दुआ कहिड़ी अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुज़ुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना मौला इन्नका अफ़ुज़ुन तू घणो माफ़ कंदड़ करीमुन करम वारो तुहिब्बुल अफ़्व माफ़ मां जेकॾहिं ग़लती थींदी माफ़ न कंदुसि अरे भला तूं वॾो ज़ालिमा मूंसां तूं ॾाढे कया अल्लाह ओ महिरबान तुहिब्बुल अफ़्व तू माफ़ी खे पसंदि थो करी असांखे माफ़ कर असांजे मथां रहम कर अल्लाह ये भलारी रात ॾिनी आहे घणो हाणे वाज़ कयो कुझु इस्तिग़फ़ार जी रात आहे अल्लाह खे राज़ी बणाइण जी रात आहे ऐं हिन रात जे अंदरि सॼे साल जा फ़ैसिला कया वेंदा अॼु दुआऊं घुरो ऐं ख़ासि करे असांजे सिंध लाइ ॻाल्हायो वटि में ॻाल्हायो हाणे ज़ालिमनि पंहिंजो सिंध जो पाणी बंदि कयो ऐं मरियम मिसरी असांजा पंहिंजा पोइ जॾहिं जो तकड़ी चए असां कोन चऊं तव्हां कोन चओ तव्हां असां केरु चवणो शरीयत में जेकियूं हुकूमत जी पुछड़ी वारा पर हिकिड़ी नहर आहे जेका मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां थी अचे ऐं मुश्तरका पछाड़ी वारनि जो हक़ वधका पहिरियों खे पछाड़ी वारा सुकी हुजनि तव्हां इंशाअल्लाह ताला जॾहिं बि आलिम या बुजुर्ग या को बि सिंध जो ख़ैरख़्वाह तव्हांखे सर करे त मैदान में अचो ऐं चओ त असांखे केनाल मंज़ूर न आहिनि तव्हां चओ असांखे केनाल मंज़ूर न आहिनि असांखे सिंध सां प्यार आहे पिताई चयो न साईं सदाई करीम ते सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम समावात करीम हिकिड़ो इहो कमु कयो सिंधी जो पोखूं थियनि न पोइ पोखुनि जा पैसा वरी पोइ शराबत ते उॾाइनि वरी पोखुनि जा पैसा ॻाइणनि ते नाचुनि ते मूं हिकिड़े पोस्ट में लिखियो पोखूं थियनि वरिता केनाल कोन ठहंदा पर हिकिड़ो वाइदो कयो त असीं अलाह जी राह में ख़र्च कंदासीं हिकिड़े वरी हेठां लिखियो तव्हां मुल्हनि खे ॾिठा भला अरे असांखे न ॾियो असांजे बारे में सॼी विरोध करे पर असीं था जो टिनि कमनि में ज़कात में उशर में खुदा जी राह में ख़र्च कर बरकत थे आबादी थे सुभाणे साईं ॿुधाइनि था त आहे सिज गिरहण हाणे इहा सिज गिरहण अल्लाह ताला जे हबीब करीम जॾहिं बि थी पाण उन टेम ते नमाज़ पढ़ियो छा पढ़ियो नमाज़ अल्लाह खे यादि कयो ऐं ख़ुदा जे दरबार में ॿाॾायो
इन टेम तेमानू पंहिंजे दरबार इलाही में झुके माफ़ी वठे मौला से गुनाहगार आहियूं असांजी ग़लतियुनि खे माफ़ कर गुनाहनि खे माफ़ कर अल्लाह कबो मुस्तफ़ा जे सदके में हिते बेड़ा पार अॻी जहान में बेड़ा पार रब मुंहिंजो चढ़ण आवाज़ जो ॿुधण क़बूल करे व आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। साईं जन मदीने में तो फेसबुक का पासो कयो तो मदीने में ही अचो ये शैतान को मन मिलन दिया तो छुथा हर हकीमन खे खणो चाको थी दुस मदीनो घुमा अचो उते छा कर साईं तव्हांखे नसीहत कंदा पर मां तोखे चवां थो उते छा कर चमा गुलामी सदाई शजर जी दिया उन जे अंगर जी रही बुहारी दिया पर हाणे बुहारी वरी ईअं करी वरी हिकिड़े खे चए त मोबाइल छल भला पोइ वरी मोबाइल चले त तूं हिकु टीवी सां मां हिकिड़ो चङो भलो माण्हू तवाफ़ पियो करे मोबाइल वॾो बुज़ुर्ग माण्हू मोबाइल में विञाए तवाफ़ में ईअं न हुजे अदब मां गुलामी सदाई सजर जी दिया उन जी अंगर जी वेही बुहारी दिया खैर मुहजो गुरु था अमा जे कदा बस मदीने दिन के लगाए जो दस्तगीर जी से योगाल दस्तगीर वो था जेजी अम्मा साइड जो है 10 साल खीर जी मुद्दत में कतरा मुंह दस्तगीर के बिना वुज़ू जे खीर न ॾिनो 10 साल इनमें सारो बजे गर्मी बचे रात जो टाइम बचे कतरा न बिन साल जे अंदर दस्तगीर के खीर बिना वुज़ू जे न वडी करामत जो साहिबा फैज़ जो साहिबा पंजात मंजिल पर बाद जो इब्ने तैमिया और दस्तगीर जो मुतक़िद हो हिकिड़ी किताब में वो पढ़ो त हर साल 11 रबीउल सानी ते इब्ने तैमिया लंगरन जा सामान बगदाद मोकले दस्तगीर दी यारी शरीफ मनवाए दो मोरे मुल्क में चाहिए अपना सरदार वैयम जो मिठा पीरव जो भी पीरा दीबर दस्तगीरा सुमरा जो बड़ा सरदार वैयम जो मिठा पीरव जो भी पीरा दीबर दस्तगीर दुश्मन कुट मुफ्ती हुजे मोरनिया भले वॾो पीरा दिल बड़ो दस्तगीरा आदामी उबैदुल्ला सदर दरजो ही कुतरो सदर दरजो ही कुतरो मूंखे हिकिड़े जो ये कुतरो न चओ वो बि माण्हू आयो कुतरो न ॾियो बाक़ी चयो ई छा चलो आला हजरत माता कतल की मिट्टी में सुहास तुझसे तर से सक हाँ तुझसे तर से सब को है मुझको निस्बत सबसे मुझको निस्बत सलामा तुझे तरजे कुत्तन जो भी कुत्तो आया इन्हों बना रखने लगा आला हजरत थोड़े वजह करेगा मारी अर्ज करो आदावरी उबैदुल्ला सदर दरजो ही कुत्तरो मुखे सदाई उनजी मिठा रहती उकीरा
कर दिया। तीन अबू साले मूसा जंगी दोस्त एक दिन के साईं उधर जाता तो वो भूख लगे रोज़न में रस्ते में वञे पियो भूख लगी हुअसि हिकिड़ी नहर शाख में सूफ़ ॾिठे ऐं सूफ़ खणी हिकिड़ो चक हणी अञा चक हणी बसती मथां यार जे तरफ़ां मयार आई यार मुंहिंजो सॻिड़ाई परावा सूफ़ खाई हाणे साईं ॾिनल ॾिठे साईं सूफ़ हथ में आहे हिकिड़ो चकड़ी ये हथ में निकतो नहर जे किनारे खे वठी अचे पियो रस्ते में ईंदे ईंदे पुछे अरे ये बाग ॾिसण में थो अचे कंहिंजो आहे सूफ़ ॾाढो अंगूर आहे चयोसि एॾो हुसैनी सैयद चई अब्दुल्ला सोलई उनजो आहे असां पर किथे अथसि घर साईं हवेली मुबारक अॻियां तव्हां वञो साईं आयो दरवाज़ो ठकई अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम साईं क़िबला ये पंहिंजे बाग जे सूफ़ जो मिलियो हिकिड़ो चक रहियो थी हाणे माफ़ी ॾे या पैसा वठ साईं अब्दुल नज़ीर असांजा राज सूफ़ खायो था वञो हीअ त पंज कल में या सत कल में या 11 साल दस्तगीर जे पीर जी मुंहिंजे बाग जी गुड कर ख़िदमत कर पाणी ॾे कंडा कढ किन कढ चइजो साईं महाराज आहियां कुझु टेम खां पोइ जो साईं आयो हज़रत अब्दुल्ला सोलई साईं खे छॾे अबू साले जी साईं दारू त पटे अचे साईं दारू पटे आयो खाधो खट्टू ॿियो पटिया खाधो खट्टू टियों पटिया खाधो खट्टू साईं ॾियारिजो साईं 10 साल थी विया अथई यार तोखे दारू जी ख़बर कान्हे पई न चईसि मूंखे दारू खाइण लाइ रखियो हुई छा मूंखे त रखियो हुई ख़िदमत लाइ हिकिड़े चक जी बि लोड़ मोड़िया अञा जे दारू खां त रखो यार नाराज़ थिए हाणे त मूंखे माफ़ी ॾे साईं फरमायो अञा माफ़ी न मुंहिंजी न्याणी आहे अखियुनि खां ॾिसे कर कननि खां ॿुधे कर हथनि खां पकड़े कर पेरनि खां हले कर उन सां तोखे शादी करणी पवंदी चए थो साईं मां राज़ी आहियां मुंहिंजी राज़ी थी त रब राज़ी थिए रात जो टाइम निकाह थियो आहे साईं जो पंहिंजे हुजरे मुबारक में अंदर अचे अखियूं बि सही कन बि सही हथ बि सही पेर बि सही जिस्म बि सही ॿाहिरि मोटी तंहिंखां लॻे फुक भारी औरत वेठी आहे साईं जो भारी न आहे आवाज़ी घरारी आहे पाण फरमायो साईं आवाज़ चयो त ॾिसे कान थी ॿुधे कान थी पकड़े कान थी हले कान थी ॾिसे पई पाण सम्झे मां जो ॾिसे कान थी कॾहिं ग़ैर मर्द ते उनजी नज़र कान पई आहे ॿुधे कान थी गिला गीबत कान ॿुधंदी आहे हले कान थी पंहिंजे हवेली मां कॾहिं ॿार कान निकिती आहे ओ गुंबद वारो हाणे पाण फ़ैसिलो कजां जंहिंजो पीउ एतिरो कामिल हुजे जंहिंजी मां एतिरी परहेज़गार हुजे उन्हनि जे वजूद मां अब्दुल कादिर जीलानी जहिड़ा जवान न ईंदा त केरु ईंदो मुक़ाबिलो हुजे हसनी हुसैनी ज़ैन में मुक़ाबिलो ठहे थो नसब त अलॻि ख़िदमतूं अलॻि ऐं अॼु अहिड़ा माण्हू वेठा आहिनि मुक़ाबिलो हलनि दस्तगीर सां असां उन्हनि जा न आहियूं छो जेको दस्तगीर जो ॻोल्हे न हो असांखे तव्हांखे केरु वधीक दस्तगीर वधीक या ॿिया पीर वधीक मिलंदा ॻाल्हाए छो था हथ वठी खीचो असांखे दस्तगीर तव्हांखे हाल कया बसि तव्हांजे कम्बट राणीपुर में तव्हांजा बच्चा ॾिनई इहो उनजो कर्म आहे इंशाअल्लाह ताला इल्म जो फैज़ क़यामत जारी सारी हो अल्लाह मुझे चढ़ आवाज़ बुदन कबूल करे व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू जमात सगोरी अज भलारी राता पांच जाइन ते वियो अल्हम्दुलिल्लाह बयान ता बुधो हाणे हज़रत क़िबला साईं शफ़क़त अली शाह बादशाह दुआ घुरंदा उन खां पोइ सलात इस्लाम थींदो ऐं लंगर थींदो साईं खे गुज़ारिश आहे त दुआ फरमाइनि सारी जमात जे लाइ पढ़ियो
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व हबीबना व हबीबना व हबीब क़ुलूबिना व तय्यिब क़ुलूबना व शिफ़ाए ज़ुनूबिना व सलातun मक़बूलतun रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। रब्बना व ला तुहम्मिल अलैना इसरन कमा हमलतहु अला अल्लज़ीना मिन क़ब्लिना रब्बना व ला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिहि वअफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन नार वक़िना अज़ाबस सक़र वक़िना अज़ाबल क़ब्र वक़िना अज़ाबल हश्र वक़िना अज़ाबल मीज़ान मिन फ़ितनति मसीह दज्जाल अल अमन वल अमान बिहर्मत नबी आखिर मुझा करीम अल्लाह अॼु भलारी रात ख़त्म कुरान पाक महफिल मुझा करीम अल्लाह पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात मुबारक जे सदक़े लैलतुल क़द्र जे बाबरकत रात जे सदक़े मुझा करीम अल्लाह सां सभिनी जी हालत रहम फरमा। मुझा करीम अल्लाह सां सफ़याकार हो बदकार हो गुनहगार हो मुझा करीम अल्लाह सां जहिड़ा माण्हू के दिल में हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलाम हुए मुझा करीम अल्लाह असांजे गुनाहनि में न निहार अॼु भलारी रात जे सदक़े असांजे गुनाहनि में न निहार मौला दिलबर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वॾो आवरे चेहरे जी ख़ैरात अता आका नामदार महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ुल्फ़ुल मुबारकनि जे ख़ैरात ॾे मुझा करीम अल्लाह दिलबर हबीब जे बचड़नि जे सदक़े असांजे हाल ते रहम फरमा। मुझा करीम अल्लाह महबूब जे बचड़नि जी कुर्बानी जो वास्तो असां सभिनी जे हाल ते रहम फरमा। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबे रसूल जो वास्तो सैयदना अबू बकर सदीक़ जो वास्तो सैयदना उमर फारूक आज़म जो वास्तो सैयदना उस्मान गनी मौलाए कायनात अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जो वास्तो मुझा करीम अल्लाह तुझे दिलबर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इरशाद गिरामी हजरत हमजा हजरत अब्बास जे महबूब जे चाचन या अल्लाह तुझे ज़ात मुबारक के वास्तो के नाम मोरा दुआ रद्द न कदो मोरा हजरत हमजा हजरत अब्बास जे सदके असांजी दुआ के क़बूलियत दे मुझा करीम अल्लाह जिन जे घर में बीमार पिया मुझा करीम अल्लाह जिन जे घर में बीमार पिया उनके शफा मुझा करीम अल्लाह जे के अस्पतालों में बीमार पिया उनके शफाए कामिला नसीब या अल्लाह मुझा करीम रब पंहिंजे ज़ात मुबारक जो वास्ते इखलास साईं मोहम्मद जी साईं कामिला शफाअत दे वदाइन आदमन जो सायो असांजे मथां देर ताईं क़ाइम ऐं दाइम तू गफूर रहीम तू रहमान रहीम रब्बा मुझा करीम अल्लाह जिन भी दोस्तनि हिते ॿाहिरां जिन भी दुआ जे लाइ चयो मौला उन्हनि जे दुआ खे क़बूलियत जो शरफ़ ॾे मौला जिन औलाद जे बुख उन्हनि जी पूरी फरमा या अल्लाह के तंग दस्तनि में तंग दस्ते जे लाइ चयो मौला उन्हनि जी महबूब मुस्तफ़ा जे ख़ज़ाने में अता फरमा ओ मुझा करीम अल्लाह जिन जी बचड़ियूं परेशान आहिनि सैयदा तैयबा ताहिरा अम्मा खातून तरह जे सदक़े में उन्हनि बचड़ियुनि जी परेशानी दूर करो मौला अम्मा खातून तरह जे चादर मुबारक जो वास्तो असांजे चादर जी चौधी वारी जी हिफ़ाज़त फरमा मौला असांजी चादर जी चौधी वारी जी हिफ़ाज़त फरमा मौला महबूब जे वास्तो थी भलारे महीने जो वास्तो थी मौला असांजूं टूटियूं फूटियूं निमाज़ूं पंहिंजे दरबार में मक़बूल मंज़ूर फरमा मुझा करीम अल्लाह असांखे क़ुरान पाक पढ़ण वारो बना महबूब ते सलात सलाम वारो बना महबूब इश्क नसीब फरमा मौला इन अखियुनि में गुंबद ख़ज़रा जो तसव्वुर नसीब फरमा मौला इन अखियुनि में गुंबद ख़ज़रा जो तसव्वुर नसीब फरमा या अल्लाह इन दिल में पंहिंजी इस्म ज़ात जी अता फरमा
मौला इन दिल में पंहिंजो ज़ात मुक़द्दस जो अता फरमा। मौला असां बदकार सयाकार तूं ॾींदो आहे तूं खसींदो आहे तोखां कोई पुछण वारो न आहे। मौला असांजो अक़ीदो ईमान आहे जेको आका जे सदके में ॾींदो आहे खसींदो। मौला असांखे रिज़्क़ ॾे आका जे सदके में ॾे। मौला असांखे रिज़्क़ हलाल ॾे आका जे सदके में ॾे। मौला हलाल जो लुक़्मो नसीब फरमा, हराम जे लुक़्मे का महफूज फरमा। मौला दिलबर हबीब जे गुस्ताखन का महफूज फरमा, असहाब रसूल जे गुस्ताखन का महफूज फरमा। मौला उन जे घर जे पाणी का उन जे रिश्तेदारी का महफूज फरमा, उन जे पाड़े का महफूज फरमा। ओ मुझा करीम रब असांजे ज़िंदगीअ ते ख़ुसूसी करम रहम फरमा। दिलबर हबीब जो वास्तो थी मौला के गैबी इमदाद अता फरमा। मौला गैबी इमदाद अता फरमा। मुझा करीम अल्लाह असांजे हाकिमन के हिदायत नसीब फरमा। असांजे सिंध जो पाणी न खसन मुझा करीम रब। ओ मुझा करीम रब असांखे ख़ुशूसी करम फरमा। ओ मुझा करीम अल्लाह को सयाकार बदकार। मौला कोई गुनाह न आहे जेको असां न कयो आहे। मौला कोई गुनाह न आहे जेको असीं न कयो आहे। आका जे सदके माफ़ी ॾे, आका जे सदके माफ़ी ॾे, अॼु भलाई रात जे सदके में माफ़ी ॾे। ओ मुंहिंजा करीम अल्लाह हे जेकी बि जमायत आई आहे मौला पंहिंजे दिलनि जा राज़ खणी आई आहे। तूं करीम रब, तूं गफ़ूर रहीम रब, तूं रहमान रहीम रब, तूं सत्तार हुयूं रब। मौला असांजे मन खे ग़ैब फरमा, असांजे मन खे ग़ैब फरमा। मुंहिंजा करीम अल्लाह असां सभिनी जे घरनि बचड़नि ते रहम फरमा। असां सभिनी खे नाज़ुर जी नज़र खां महफ़ूज़ फरमा, हासिद जे हसद खां महफ़ूज़ फरमा, ज़ालिम जे ज़ुल्म खां महफ़ूज़ फरमा, हकीम हाकिम महफ़ूज़ फरमा। ओ मुंहिंजा करीम अल्लाह, ओ मुंहिंजा करीम रब असांखे ख्वाब में आका जो दीदार करा। मौला असांखे ख्वाब में आका जो दीदार करा। शाहिद जफ़ार शहंशाह अली मुर्तज़ा शेर खुदा जो दीदार करा। मुझे मुर्शिद हादी पीरन जे पीर दादिल दस्तगीर महबूब सुभानी कुतुब रब्बानी जे दर जी हाज़री नसीब फरमा। उनजो ज़ाहिरी बातिनी दीदार नसीब फरमा। ओ मुंहिंजा करीम अल्लाह असांजा जेके वॾा आहिनि जहान खे छॾे आहिनि मौला उनजे कब्रनि ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। या अल्लाह असां सभिनी जे अतिहमा ते रहम फरमा। मौला असांजे अतिहमा ते करम फरमा। मुझा करीम अल्लाह जे जो को मां ज़ाहिरी न जान खे छॾे वियो मौला उनजे कब्रनि ते करोड़ हा रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। या अल्लाह महबूब मुस्तफा जे अतिहमा जो वास्तो थी तुंहिंजे अतिहमा जे मज़ार मुक़द्दस ते नूर जी अनवारात रूह जो तजल्लुत अता फरमा। ओ मुझा करीम अल्लाह असांजा वॾा जेके हिन जहान खे छॾे आहिनि मौला उनजी कब्रनि ते करोड़ हा रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। महबूब जा उम्मती मर्द औरतूं नंढा वॾा जेकी बि ज़ाहिरी जहान खे छॾे विया आहिनि मौला उनजी कब्रनि ते करोड़ हा रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। या अल्लाह ही ख़तमुल क़ुरान जी पाक महफ़िल उनजी रूह मुबारक खे सवाब पहुचा। महबूब मुस्तफा जी उम्मत जो ख़ुशूसी करम फरमा। ओ मुंहिंजा करीम अल्लाह, ओ मुंहिंजा करीम रब फ़लस्तीन जे मुस्लमाननि ते ख़ुशूसी करम फरमा। मौला फ़लस्तीन के नगरनि शहज़ादनि ते ख़ुशूसी करम फरमा। मौला उनखे ग़ैबी इमदाद अता फरमा। ये अबर जे लश्कर जे लाइ मौला अबाबिल खे मोकिली मौला ये इसराइल खे निस्तो नाबूद बना। मौला ये इसराइल खे निस्तो नाबूद बना। मौला बिस्मिया चचनिया जे मुसलमाननि ते करम फरमा। कश्मीर जे मुसलमाननि ते करम फरमा। हिंदुस्तान जे मुसलमाननि ते करम फरमा। ओ मुंहिंजा करीम अल्लाह असांजे मुल्क पाकिस्तान में अमन अता फरमा। मुंहिंजा करीम रब असांजे मुल्क पाकिस्तान में अमन अता फरमा। मुंहिंजा करीम अल्लाह जिन बि दोस्तनि दुआ जे लाइ चयो आहे कंहिंजी अबो चाकनाए कंहिंजो भाउ चाकनाए कंहिंजी अम्मा चाकनाए मौला उन्हनि खे कामिला शफ़ा ॾे। या अल्लाह उन्हनि खे कामिला शफ़ा ॾे। इलाही दुआ सां कुनी मुश्किलात तुफ़ैल मुहम्मद
या मुझा करीम अल्लाह मोहम्मद ताहिर के कामला शफा मुझा करीम अल्लाह ने कामला शफा नसीब फरमा। या अल्लाह इन मस्जिद में दिन पहली इब्तिदा खां वठी मुझा करीम अल्लाह इन मस्जिद शरीफ जे तामीर में हिस्सो वरितो। मुझा करीम अल्लाह उन जी कब्र के करोड़ा रहमत व बरकत नाज़िल फरमा। मुझा अल्लाह असां हिन कमेटी जा जेके भी मेंबर हो बोला असां के खिदमत करने की तौफीक अता फरमा। असां के खिदमत करने की तौफीक अता फरमा। मुझा करीम रब पांजे रबूबियत जे सदके पांजे हेकड़ाई जे सदके पांजे शहनशाही जे सदके असां सभिनी जी हालत रहम फरमा। ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। जेदो तुझो नाम आबाद है ओडी मंगा रेत ले रेत में तू छपर तू छा उजाड़ो कहाँ सजो हाल मालूम तोखे तकिया सद तकिया तोरी तकियो ना है को ना हक पे हेडी होडी हथड़ा हयाम जने ढोल ढक्याम आका उघड़ न रही मीरा शाह मदद थी अची ओखी वेर मीरा शाह मदद थी अची ओखी वेर लिल्लाह लग लतीफ चए भर पादी रे पेर ओला दरी शेर करका मार मुरीदन जी मीरा शाह मुर्शिद मुंजा दाह सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो तू हसनी पीर हादी आबाद शाह बादादी आबाद शाह बादादी आबाद शाह बादादी करका समार मुरीदन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन सलातन रहमतन बरकतन शफाअतन सय्यतन मग़फ़िरतन सलातन तुनज्जिना बिहा मिन जमीइल अहवाल वल आफात व तक़ीना बिहा मिन जमीइल हाजात वततहहिरना बिहा मिन जमीइल सय्यात वततरफ़ना बिहा इंदका दरजात वतबल्लिगना बिहा ग़ायात मिन जमीइल खैरात फिल हयात व बअदल ममात इन्नका मुजीब दावत व क़ादिल हाजात फिल हाजती व सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़िही व नूर अर्शिही व क़ासिम रिज़्क़िही मुहम्मद व आलिहि व सहाबिही व बरकत ला इलाहा